वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बोलो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सूरह सिपारे सूरत काफ जो आयत मवाने सामूं तिलावत कई वई। इन आयतुनि में अल्लाह ताला बिन शयुनि जो ज़िक्र फरमायो है। एक ईमान ॿियो अमल सालिह। कुरान मजीद जे जंहिं सिपारे जंहिं सूरत जंहिं रुकू जंहिं आयत में अल्लाह ताला ईमान जो ज़िक्र फरमायो है। उन सागे सिपारे सागी सूरत सागे रुकू सागी आयत में मुत्तसिल अल्लाह सही आमाल साले जो भी जिक्र फरमायो। ईमान चाके चइबो आ। हदीस पाक में अचे तो एक दफ़े जिब्रील अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कयो मल ईमान या रसूल अल्लाह ईमान छा आहे? पाण फरमायूं सतन शयुनि जे मञण जो नालो ईमान आहे। आमंतु बिल्लाह पहिरें नंबर ते अल्लाह खे मञण, व मलाइकती ॿिए नंबर ते फ़रिश्तनि खे मञण, व कुतुबी टे नंबर ते किताबनि खे मञण, व रुसुली चौथे नंबर ते रसूलनि खे मञण, वल यौमिल आख़िर पंजे नंबर ते आख़िरत खे मञण, वल क़द्र ख़ैरी व शर्री मिनल्लाहि ताला छहे नंबर ते तक़दीर खे मञण। बाननि जे फ़ाइदे में या नुक़सान में जेके भी फ़ैसला थियनि था सब अल्लाह जी तरफ़ां थियनि था, इन ते ईमान। सते नंबर ते वल बास बादल मौत मरण खां बाद उथणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, रब जे साम्हूं बीहणो आहे। इन ॻाल्हि ते यकीन। सभई इन्हनि सतनि शयुनि खे मञूं था। सब कलमो तो पढ़ो ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इहो आहे ईमान। वरी जिब्रील सुवाल कयो मल इस्लाम या रसूल अल्लाह इस्लाम छा आहे? फरमायूं पंजनि शयुनि जो नालो इस्लाम आहे। अंत तशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह पहिरें नंबर ते गवाही ॾे त अल्लाह अकेलो मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो सच्चो रसूल आहे। वान तुकीम सलाह ॿिए नंबर ते नमाज क़ाइम कर,
वन तोती ज़कात, 3 नंबर ते पैसा हो जनी त ज़कात दे। वन तसूम रमज़ान, 4 नंबर ते रमज़ान जो महीनो अचे त रोज़ा रख। वन तौजल बैत, 5 नंबर ते रब पैसो ॾेई त बैतुल्लाह जो हज कर। इहो आहे इस्लाम। मुसलमान उनखे चइबो आहे जेको दिल सां इन्हनि 7 शयुनि खे मञे ऐं ज़ुबान सां भी इक़रार करे। इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब, ऐं आमाल सालिह करे, इनखे चइबो मुसलमान। वो मुसलमाननि में वरी क़िस्म आहिनि। हिकिड़ा कामिलुल ईमान, माना जंहिंजो ईमान कामिल आहे। ॿिया नाक़िसुल ईमान, ईमान त आहे पर गुनाहनि जे करे ईमान कमज़ोर थी वियो। बेनमाज़ी खे बेईमान न चइबो, छो त 7 शयुनि खे त मञे थो, बाक़ी नमाज़ न पढ़ण जे करे ईमान कमज़ोर थी वेंदो आहे। चोर आहे, दाड़ेल आहे, राशी आहे, व्याजी आहे, इन्हनि खे बेईमान न चइबो, छो त 7 शयुनि खे त मञनि था, बाक़ी इन्हनि गुनाहनि जे करे ईमान कमज़ोर थी वेंदो आहे। हदीस में अचे थो जेकर अक़ीदो ईमान सही अथसि, शिरक न कई, कुफर न कई, पोइ पंहिंजे गुनाहनि जी सज़ा खाई खाई नेठ ईमान जे सदके जन्नत में वेंदो। सज़ा मिलंदसि, छो त जन्नत पाक घर। अल्लाह ताला जन्नत में मेरो सेरो न मोकिलींदो, हाली जहन्नम में धोंदो, धोई साफ़ करे आबे हयात में वेंजारे। जन्नत जा वगा सोना ताज ऐं कंगण पाराए फ़रिश्तनि जे इस्तक़बाल में पोइ जन्नत में मोकिलियो। जीअं कपिड़ो मेरो थी वेंदो आहे त हाली हुनखे धोइबो आहे, हाली साईं पाणीअ जे गोतनि जी मार, वरी साबुण जी मार, वरी सौंटिन जी मार, वरी निपूड़नि जी मार, वरी सिज जे उस जी मार, वरी गरम इस्त्रीअ जी मार, तॾहिं कपिड़ो पाए। कपिड़ो जेतिरो मेरो घणो एतिरो सौटियूं घणियूं। असांजा भी जेतिरा गुनाह घणा एतिरियूं जहन्नम जो सौटियूं भी घणियूं। जन के जहन्नम जे सौटियुनि जे सहण जी ताक़त हुजे। अल्लाह से फरमायो फमन शाअ फल्युमिन वमन शाअ फल्यकफुर। पोइ जीअं वणेसि तीअं करे। इहो अमर तहदीद जो आहे, रब दड़को ॾिनो आहे। कंहिंमें सभु आहे, को सलाही चाचड़ में को मुड़ुसु माण्हू जेको जहन्नम जी बाहि सही सघे। असां दुनिया जे बाहि जी चिणग सही नथा सघूं त जहन्नम जी बाहि कीअं सही सघे। त गुनाह एतिरा कजनि जेतिरी सह हुजे। सिंधी में चवंदा आहिनि ॾियो नथा त ॾुखायो त न। नेकी नथी पुॼे त गुनाह त न कयूं। गुनाह खे छॾणु इहा बि नेकी अथव। बाबा गिला गुनाह आहे या न? हाणे जेको गिला खे छॾे थो ॾे इहा बि नेकी आहे। कूड़ ॻाल्हाइणु गुनाह आहे, छॾे ॾिनई कूड़ खे त न ॻाल्हाईंदुसि, इहा बि नेकी आहे। गार ॾियणु गुनाह आहे, मुड़ियो ज़ुबान खे रोकियईं गार खां, इहा बि नेकी आहे। ज़िना गुनाह आहे, पैसो भी हुयुसि, ताक़त भी हुयुसि, पर मुड़ी वियो, इहा भी नेकी आहे। साढा 500 गुनाह आहिनि वॾा। अल्लामा सुईदी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, हाणे असां मुस्लमान रुगो नेकी न कयूं, गुनाह खां रुगो मुड़ी वञूं, तॾहिं बि 550 नेकियूं असांजे आमाल नामे में लिखी। दुआ कयो अल्लाह असांखे हर गुनाह खां बचाए। ध्यान वरी खाली ईमान, यानी ईमान का बिल्कुल खाली। इन्नल लज़ीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फीहा अबदा। रब फरमा जन ज़रे जेतिरो कुफ्र कयो, ज़रे जेतिरो शिरक कयो, जहन्नम में या त वरी निकता ई। दुआ कयो अल्लाह असांखे इन गुनाह खां बचाए। शिरक ऐं कुफ्र ये ॿई अहिड़ा ख़तरनाक गुनाह आहिनि जो नेकिन के ये साड़े छॾींदा आहिनि जीअं बाहि कखण के साड़े। तव्हां का मुसलमान के चओ बाबा हल नमाज ते, उन चयो छाजी नमाज, काफ़िर थी। तव्हां का मुसलमान के चओ बाबा ॾाढ़ी रख नबी साईं जी सुन्नत है, चई छाजी ॾाढ़ी, काफ़िर थी। क्या मुसलमान औरत के तव्हां चओ अम्मा पर्दो कर, पर्दो फर्ज़ आहे, चई छाजो पर्दो, काफ़िर थी।
यो कुफर अना एकड़ो चए तो साईं नमाज फर्ज है दुआ करो अल्लाह से मुखे नसीब करे ईमान बचंस चए तो डागी नबी साईं जी सुन्नत है मां समझा तो मुझी कोताही ईमान बचंस पर्दो फर्ज है असा जी कोताही ईमान बचंस पर जे छाजी नमाज छाजी डागी छाजो पर्दो यो तो कुफर है दुआ कयो अल्लाह असा के इन गुनाह का बचाए जेके आयतूं मां तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं इन आयतुनि में अल्लाह ताला उन्हनि बाननि जो जिक्र फरमायो आहे जेके कामिलुल ईमान फरमाई इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात रब फरमायो जन जो ईमान भी मजबूत आमाल सालिह भी मजबूत ईमान में भी कोताही कानेन आमाल साले में भी कोताही कानेन इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात रब फरमायो जन जो ईमान भी कामिल आमाल साले भी कामिल कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला रब फरमायो ये मुझा बाना जिया मरंदा विंदा अखे इन्हनि जी बंद थींदी वेंदी जन्नत में इन्हनि जी मेज़बानी तैयार हूंदी ये मेहमान हूंदा इन्हनि जो मेज़बान अल्लाह हूंदो खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला रब फरमायो जन्नत में वींदा तो वरी जन्नत में निकरंदा ही कोन हमेशा हमेशा प्या जन्नत में रहंदा फरमाई इज़ा वक़ातिल वाक़िया रब फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी लईस लिवक़ातिहा काज़िबा फरमाई क़यामत जी वाक़े थियण में कोई कूड़ कोन थव यकीनन क़यामत क़ाइम थींदी खाफ़िज़तुर राफ़िया रब फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त के इज़्ज़त वारा हूंदा के ज़लील हूंदा किंजा गर्दन बुलंद हूंदा के हया ऐं शर्म जे करे पंहिंजा कंध हेठि कयूं बीठा हूंदा इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा फरमाई जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त इन ज़मीन खे वॾा लोॾाईंदा सिंधी में चवंदा जेॾा उठ तेॾा लोॾा जेॾी ज़मीन हूंदी इन ज़मीन खे लोॾाईंदा व बुस्सतिल जिबालु बस्सा कुरान तो फरमा एॾा इन ज़मीन खे लोॾाईंदा जो ही वॾा वॾा जबल पहाड़ जेके इन ज़मीन के सुक कयूं बीठा कुरान तो फरमा ये भी बोरा बोरा थी वेंदा फकानत हबाअम मुंबस्सा जिया दज़ पई उॾामंदी आहे इहे ही जबल पहाड़ दज़ वांगुर पिया उॾामंदा वकुंतुम अज़वाजन सलास रब फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त माण्हू टिनि तबक़नि में तक़सीम थी वेंदा घणनि तबक़नि में हिकिड़ा आला तबक़े जा माण्हू ॿिया विच तबक़े जा माण्हू टियां हेठि तबक़े जा माण्हू फरमाई व अस्हाबुल मईमनति मा अस्हाबुल मईमना रब फरमायो जंहिंखे आमाल नामो सॼे हथ में मिलंदो इहे विच तबक़े जा माण्हू वासहाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअमा जिनके आमाल नामो खबे हथ में मिलंदो ये हेठे तबक़े जा माण्हू फरमाई वस्साबिकून अस्साबिकून आला तबक़े जा माण्हू नबियन जी जमात रसूलन जी जमात सिद्दीक़न शहीदन जी जमात सालिहन बुजुर्गन जी जमात ये सब आला तबक़े जा माण्हू हूंदा उलाइकल मुक़र्रबून कुरान तो फरमा जेके आला तबक़े जा मुसलमान हूंदा अल्लाह वटि हुननि जो वॾो मक़ाम हूंदो रब वटि उन्हनि जी वॾी इज़्ज़त हूंदी ये रब जा मुक़र्रब बाॾा हूंदा
सुल्लतुम मिनल अव्वलीन व कलीलुम मिनल आखिरीन। कुरान तो फमज के आला तबके जा मुसलमान पारे ज़माने जा तमाम घना पोए ज़माने जा तमाम थोड़ा मुझे मिठे नाले वाले हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़माने में जिके भी मुसलमान हा सब आला किस्म जा मुसलमान हा। इन जिक्र त मुझे नबी फरमायो खैरुल कुरून करनी, फरमायो भले में भलो ज़मानो मां मोहम्मद जो ज़मानो आ साईं जो ज़मानो भलो त मुझे साईं जे ज़माने में जेके मुसलमान उहे भी भले किस्म जा मुसलमान। सुम्मल्लज़ीन यलूनहुम बी सदी में कुछ घट थी विया, सुम्मल्लज़ीन यलूनहुम टी सदी में कुछ घट थी विया, चौथी सदी में कुछ घट थी विया, पंजी सदी में कुछ घट थी विया। दुआ कयो शल 15वीं सदी में हुजन आन सही जो ही दुनिया जो जहान हले थो पियो। मां दुआ थो घुरां अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे जेके सलाई चाचड़ जे न जलसे में गॾु थिया अल्लाह असांखे आला तबके जे मुसलमाननि मां बनाए। पोइ हिकिड़ा अथव दुनिया जा आला तबके जा माण्हू, ॿिया आख़िरत जा आला तबके जा माण्हू। हिकिड़ा दुनिया जा वॾेरा, ॿिया आख़िरत जा वॾेरा। हिकिड़ा दुनिया जा सरदार, ॿिया आख़िरत जा सरदार। हिकिड़ा जन्नत जा खान, ॿिया आख़िरत जा खान। ई दुनिया जा वॾेरा इन्हनि जे ज़िंदगी ते नज़र कंदो पन्ने में बंगलो जुदा, सखर में बंगलो जुदा, हैदराबाद में बंगलो जुदा, कराची में बंगलो जुदा, इस्लामाबाद में बंगलो जुदा। जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा मुझे नबी फरमायो उन्हनि जे लाइ हिकिड़ो बंगलो कोन हूंदो, हज़ारे उन्हनि जे लाइ बंगला हूंदा। सब जो सुभान अल्लाह। जन्नत जो तज़किरो तो हले सुभान अल्लाह ॾाढा चओ, जहन्नम जो तज़किरो हले पोइ भली रो पोइ माठ थी वेही। जन्नत जो तज़किरो अला सुरुरिन मौज़ूना, सब जो सुभान अल्लाह। ई दुनिया जा वॾेरा इन्हनि जे बंगलनि में वेंदो त किन कमरनि में पलंग पिया हूंदा, किन कमरनि में सोफा सेट पिया हूंदा, किन कमरनि में कुर्सियूं पयूं हूंदियूं। पोइ पंहिंजे पलंगनि ते सोफनि ते टेक लॻायूं वेठा हूंदा। दुनिया जी सियासत ते पिया तबसरा कंदा आहिनि। कुरान तो फरमा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा उहे पंहिंजे जन्नत जे बंगलनि जे कमरनि में सोफनि ते पलंगनि ते टेक लॻायूं वेठा हूंदा, हिक ॿिए जे साम्हूं कचहरियूं पिया कंदा। यतूफ़ु अलैहिम विल्दानुम मुख़ल्लदून। ई दुनिया जा वॾा माण्हू इन्हनि जे बंगलनि में वेंदो, चांहि जा नौकर जुदा, मानी जा नौकर जुदा, माल खे संभालण वारा ॿेली जुदा, ज़मीनुनि खे संभालण वारा हारी ऐं कुर्मी जुदा, पारकनि खे संभालण वारा माली जुदा। कुरान तो फरमा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा उन्हनि जे लाइ हिकिड़ो नौकर कोन हूंदो, हज़ारे उन्हनि जे लाइ नौकर हूंदा। सब जो सुभान अल्लाह। पर इन्हनि नौकरनि जा गाना ई वॾेरनि वारा नौकर त न निमाज़ न तिलावत न ॾंदग ॾींदा न बुर्श ॾींदा, वात मां धप पईंदी। 8 ॾींहं वेंजंदा ई कोन, लटाई न मटाईंदा। पर कुरान तो फरमा जन्नत में जेके नौकर मिलंदा उहे खूबसूरत सोना छोकरा चोॾीअ जे चंड वांगुरु पिया चिमकंदा। मुख़ल्लदून जंहिंजे मथां कुराड़ पईंदी कान, सदाई जवान। बिअक्वाबिन व अबारीक, किन जे हथनि में माखी जी शरबत जा गिलास, किन जे हथनि में खीर जा जग हूंदा, किन जे हथनि में पाक शराब जूं बोतलूं हूंदियूं। ई दुनिया जा वॾा माण्हू शराब जा शौक़ीन हूंदा आहिनि। पोइ जॾहिं महिल ज़ालिम शराब पीअंदा आहिनि पोइ उन्हनि जो दिमाग़ आउट थी वेंदो आहे।
पुन पंजी जी खबर न पराई जी खबर न ज़ाल जी खबर न न्याणी जी खबर कच्चो शराब जंत कुत्ते जे मौत मरी वजन पर कुरान तो फमा जन्नत में जेको आला तबके जे मुसलमानन के शराब मिलंदो ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून उनमें मथे के चक्कर भी नहीं दा उनमें नशो भी कोन हूंदो लज़्ज़तिल लिशारिबीन गो मज़ो ही मज़ो लज़्ज़त ही लज़्ज़त वफ़ाकियतिन मिम्मा यतख़य्यरून ई दुनिया जा वॾा बाग़ जे बंगुलनि में वेंदव सूफ़न जा क्रेट जुदा अंबनि जूं पेटियूं जुदा केलनि जूं छबियूं जुदा अंगूरनि जूं छबियूं जुदा फिर जो फ्रीजर फ्रूटन से भरिया पिया हूंदा कुरान तो फमा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा रफ़मा तो जेको भी जन्नत में फल ऐं फ्रूट तलब कंदा मां रब जन्नत में वो फल ऐं फ्रूट भी ॾींदो सा हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो जन्नत में हिकिड़ो तूबा जो वण फरमायो एॾो तो वण वॾो आ एॾो तो हुन जो टारियूं ऐं शाखूअनि जो जेके भी जन्नती जन्नत में रहन था हर जन्नती जे हर बंगले जे हर कमरे में उन तूबा जे वण जी टारी पई लड़कंदी कुतूफ़ुहा दानिया ई पंहिंजे पलंग ते सुता पिया हूंदा रोशनदान मां उन तूबा जे वण जी टारी पई हेठि लड़कंदी रब जन्नतनि खे पटण जी भी तकलीफ़ न ॾींदो सुता पिया हूंदा मथों फल पियो लॻंदो सब जो सुभान सब फल अंब जी तलब कंदा अंब भी तूबा जी टारी में केले जी तलब कंदा केलो भी तूबा जी टारी में सूफ जी तलब कंदा सूफ भी तूबा जी टारी में अंगूर जी तलब कंदा अंगूर भी तूबा जी टारी में खजूर जी तलब कंदा खजूर भी तूबा जी टारी में खुश्क फ्रूट बादाम पिस्ता अखरोट मुझे नबी फरमायो जेके भी तव्हांखे दुनिया में फल ऐं फ्रूट ॾिसण में अचंदा मुझे अल्लाह वो सब फल फ्रूट हिकिड़ी तूबा जी टारी में पेवंद करे छॾिया दुनिया में थींदो अञा न सम्झाई हाणे जन्नती उन तूबा जे टारी मां हिकिड़ो गिदरो पटियो उनखे 4 फारूं कयईं हिकिड़ी फार खाधई ज़ाइको गिदरे जो वरी ॿी फार वात में विधई दिल में ख्याल कई मां सिंधड़ी जा अंब खाईंदोसि वात में त गिदरे जी फार पर ज़ाइको अंब जो थी वेंदो वरी 3 फार वात में विधई दिल में ख्याल कई मां कुटियाई कंधार जा अंगूर खाईंदोसि वात में त गिदरे जी फार पर ज़ाइको अंगूर जो वरी 4थी फार वात में विधई दिल में ख्याल कई मां खैर गई ठेड़ी जा डंग खाईंदोसि वात में त गिदरे जी फार पर ज़ाइको डंग जो थी वेंदो व उतूबी मुतशाबिहा कुरान तो फमा में वो साॻियो हूंदो पर हर फार जो ज़ाइको पंहिंजो पंहिंजो दुनिया में असा मुसलमानन जूं मिस्कीनन गरीबन जूं उम्मीदूं ऐं तमन्नाऊं पूरियूं कोन थी सघंदियूं उम्मीदूं ऐं तमन्नाऊं ख्वाहिशूं ऐं ज़दूं त इन्हनि वॾेरनि सरदारनि जूं बि पूरियूं कोन थियूं पूरियूं थियूं आहिनि रोडनि जा पत्थर खाई विया नलका ऐं नालियूं खाई विया गटरनि जा पैसा खाई विया सोलरन जूं प्लेटूं खाई विया सोलरन जा पखा खाई विया अंधन मंडन यतीमन मिस्कीनन बेवनि जा पैसा खाई विया पर पेट कोन भरियो पेट कोन भरबो पेट दुनिया सा मुझे नबी फरमायो इनके हिकड़ी वादी सोन जी मिलंदी चौदो ॿी वादी भी सोन जी मिले बी वादी सोन जी मिले दस चौदो 3 वादी भी सोन जी मिले मुझे नबी फरमायो इनके पेट के भरींदी त कब्र जी मिट्टी भरींदस बाकी दुनिया दौलत सां इन जो पेट कोन भर अञाए वडेरा सरदार ये जनमल मरंदा त इन्हनि खे ॿ तकलीफ़ूं थींदियूं
घणी तकलीफ़ एकड़ी तकलीफ़ या जिंदी पन्ने जो बंगलो जुदा सखर जो बंगलो जुदा हैदराबाद जो बंगलो जुदा कराची जो बंगलो जुदा EV8 गाड़ी पराडो गाड़ी ईवीगो गाड़ी करोला गाड़ी ई बाग ई बागीचा ई ज़मीन हुई माला तू ई कारखाना ई फैक्ट्री हुई सोने चांदी जा ढेर मूंसां त काश एक दुकान थी हले यकीन थी नुस्त पछाड़ी में कपड़ा भी मुंहिंजा लाहींदा मां तव्हां खां पुछां थो एतिरी दुनिया छॾण सवली असांजी गुसराई चाचक जे जलसे में जुती गुम थी वञे त घर ते रोंदा था वञूं मेरा ये जुती मुझी गुम थी वही कंहिंजी पेंडल साइकिल गुम थी वञे त सालन जा साल गरीब जे दिल मां दुख न थो वञे ई सरदार पंहिंजे अखियुनि सां एॾी मिल्कियत ॾिसंदा ये खुशी सां मरंदा एक तकलीफ़ या थींदी त मूंसां त काश हिकु दुकान थी हले बी तकलीफ़ या थींदी त जेॾे वञा थो रही अलाए छा थींदो कब्र में अलाए छा थींदो महशर में अलाए छा थींदो पुलसरात जे वक्त में अलाए छा थींदो त मां त सॼी तयारी कई दुनिया जे लाइ उहा दुनिया त सॼी हिते पई आहे हाणे अॻिते अलाए छा थींदो हदीस में अचे थो पोइ जहन्नम जा फरिश्ता अचनि था बदबूदार रुमाल खणी अल्लाहु अकबर जहन्नम जूं खथियूं खणी डोईअ जेतिरा उन्हनि जा ॾंद नीरियूं ऐं सायूं उन्हनि जूं अखियूं पोइ जे हिन जे पेरनि में बीहंदा पोइ हिन जे रूह खे चवंदा हली आ पोइ पुलिस जो चोर खे पकड़ींदी आहे त चोर लिखंदो आहे की न कंहिं महिल कमंद में लिखी ईंदो कंहिं महिल केलनि जे बागर में लिखी ईंदो पछाड़ी में का बागड़ी भील कोली जे घर में खे ॾिसंदो त उते वञी लिखी पनाह वठंदो त पुलिस खां बचाव मुसलमानों जॾहिं हिननि जो रूह कढण जे लाइ फरिश्ता चंदा त पोइ हिननि जो रूह भी हिन जे जिस्म में लिखे थो पुलिस चोर खे पकड़ींदी आहे त पोइ ठौशा चमाटूं बंदूकुनि जा कुंदाग लतूं कुरान तो फमा वलऊ तरा इज़ यतवफ़ल लज़ीन कफ़रुल मलाइकतु यज़रिबून वजूहहुम व अदबारहुम पोइ मौत जा मलाइक भी अचण सां हाली हिन जे मुंहं में ठौशा था यज़रिबून वजूहहुम व अदबारहुम पुठीअ में मुकूं अञा जेरो आहे तव्हां कोन था ॾिसो पर हू ॾिसे थो सम्झो क़ुरान सचो आहे लतूं पुलिस जीअं चोर खे मोबाइल में उछलाईंदी आहे पोइ हुनखे लतूं हणंदी आहे त अञा त बीह त रस्ते जी मार अथई थाणे ते पहुच त तोसां हिसाब उते थींदा ओए मौत जा मलाइक जेरे हिनखे मुकूं था हणनि जेरे हिनखे लतूं था हणनि चवंदा वज़ूकू अज़ाबल हरीक ही त रस्ते जी मार अथई अञा कब्र में क़यामत में तुंहिंजे लाइ कड़कंदड़ अज़ाब तयार अञा त उते पहुच हिसाब तो सौ हदीस में जे दो पोइ न जे रूह के न जे पेरल मो छिकन था गुर्दन सा वरी गोडन में लिखी थो वञे वरी गोडन मो छिके करे कढन वरी चेल में लिखी थो वञे वरी चेल मो छिके करे कढन वरी निगीअ में सुक थी थो वञे कुरान तू फमा वन्नाज़िआत गरक़हु वन्नाशितात नश्ता वस्साबिहात सबहन फस्साबिकात सबका फलमुदब्बिरात अमरा यौम तरजुफुर राजिफा अल्लाहु अकबर काश जो कुरान समझो काश जो कुरान समझो वन्नाज़िआत गरक़ा कुरान तो फमा पोजे कंडल वाली काठी का कप्पा में विझ बिया पोआ काठी जो बाहर कट बिया त कप्पा के रोड़ी दींदिया तो फरिश्ता भी न जे जिस्म मां न जे रूह के रोड़े करे कढंदा जो मौत जी हिकिड़ी सट में जिंदगी जो खुशबू विसरी सचो कुरान सचो नबी जो फरमान सचो इंशाअल्लाह या असां जड़ा गरीब मुसलमान जेके सजो डी इते गर्मी में वेठा बाबा ये जो कोडी तां जो फायदे को खाली ना है
दुनिया की गर्मी थोड़ी है, अॻिते जी गर्मी ॾुखी। इतने तो पखा भी हलन पिया, कॾहिं महिल ॾखण जी हवा जो झूठो भी अचे पियो क़बर में। तो इतने तो 2-3 कलाक क़बर में तो हज़ारे साल ना। ये गर्मी बर्दाश्त कयो दीन जी करे, ये कम वारी इंशाअल्लाह। जन महिल मरंदा त इन्हनि खे 2 ख़ुशियूं थींदियूं। घणियूं ख़ुशियूं? हिकिड़ी ख़ुशी थींदी त दुनिया जे जेल खाने मां मुंहिंजी जान थी छुटे। बाबा जेली जो जेल मां निकिरंदो आहे त उनखे ख़ुशी थींदी आहे कि न? नबी से फरमाया दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे। इन जे करे हज़रत बिलाल आखिरी वक्त में खिले पियो, टक पियो ॾे। उन जी घरवारी रोए पई। हज़रत बिलाल फरमायो छो थी रोई? चई तुझे जुदाई जो सदमो आहे। चईस तू खिली थो? हज़रत बिलाल फरमायो अॼु मूंखे 2 ख़ुशियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी आहे त दुनिया जे जेल खाने मां मुंहिंजी जान थी छुटे। ॿी ख़ुशी आहे जो वागदनल की मोहम्मद व असहाबा, सुभाणे हिन वक्त में मुंहिंजी पंहिंजे महबूब उन जे यारनि सां मुलाक़ात थियण वारी। कुरान तो फमा अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यक़ूलून सलामुन अलैकुम उदख़ुलुल जन्नह। सब जो सुभान अल्लाह। 14 सिपारो सूरत नाल तो पढ़ा। ईमान वारे जे लाइ, गरीब मिस्कीन जे लाइ जेको सॼो ॾींहुं गर्मी में कुरान ते ॿुधे पियो। अल्लाह अकबर। मां चौथो ॾींहुं ताज़ियत जे लाइ वेंदुसि शिकारपुर हज़रत सरकारी मोहम्मद अली मदनी। अल्लाह उन जवान जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। उन जे पुटनि ॻाल्हि कई त असांजे वालिद साहब फरमाईंदा तमां शुरूआत खां वठी हिन वक्त ताईं 90 साल या 95 साल उमिरि मां 18,000 क़ुरान जा ख़त्मा कढिया। हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जॾहिं वफ़ात पियो करे उन जी न्याणी रोए पई। चईसि पुट छो थी रोई? चई बाबा तुंहिंजे जुदाई जो सदमो आहे। हज़रत इमाम अबू हनीफा फरमायो पुट रो न, छो त घर मां मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो। इन घर में मां 10,000 क़ुरान जा ख़त्मा कढिया। असांजा हज़रत सरकारी मोहम्मद अली मदनी फरमाइनि पिया मां हिन वक्त ताईं सम्झां थो त मां 18,000 खां मथे क़ुरान मजीद जा ख़त्म कढिया। इहे माण्हू जे वक्त में मरंदा आहिनि त फ़रिश्ता इन्हनि जो इस्तक़बाल कंदा। अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन। कुरान तो फमा मौत जा मलाइका चंदा खूबसूरत सोना चोॾीअ जे चंड वांगुरु चिमकनि था। पोइ अचे हिन जे पेरनि में बीहनि था। पोइ हिनखे मुबारक ॾेई करे चवनि था तय्यबीन, ख़ुशि थी तय्यब मुबारक हुजे। यक़ूलून सलामुन अलैकुम उदख़ुलुल जन्नह। चवंदा तो ते रब जो सलाम हुजे, रब जो रहमतूं ऐं बरकतूं हुजनि। ला ख़ौफ़ुन अलैकुम वला अंतुम ताज़नून। खौफ न कर, न कब्र जो, न क़यामत जो, न सकरात जो, न हिसाब किताब जो, न पुलसरात जो। तो पंहिंजी पूरी तैयारी कई, अॼु तुझे इनाम जो वक्त अची वियो आहे। वला अंतुम ताज़नून। पोयरनि जो भी गम न कर त मुंहिंजे बच्चनि जो छा थींदो, न्याणियुनि जो छा थींदो, अबू अमा कुराड़ो छॾे आयुसि उन्हनि जो छा थींदो, भाइरनि ऐं भेनरनि जो छा थींदो। कुरान तो फरमाए उहे मौत जा मलाइक चवंदा वला अंतुम तहज़नून। पोयरनि जो भी गम न कर, तुंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि जो। अल्लाह मालिक ऐं वारिस। सब जो सुभान अल्लाह। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। ओए मौत जा मलाइक चवंदा हलिया तो नमाज़ूं पढ़ी, रोज़ा रखी,
दीन खातर कुत्र वांगे गबा गबा थी रब के राजी कयो गर्मी में सर्दी में आगे रब फरमाए तो हलिया तमा रब तोखे पंहिंजो दीदार कराए जन्नत जे हिंदोरन में लोॾे तोखे राजी कया मुझे नबी फरमायो पो हिन जो रूह हिन जे जिस्म मां ये तो निकरे वनाशतात नशता पानी जी खली जो मुंह खोलो तो पानी निकरियो अटे में वार कढो त खबर ही कान पवंदी बच्चे के अम्मा थन प्यारींदी आ पो बच्चे के निंड्रा अची वेंदी आ पो निंड में अम्मा पंहिंजे बच्चे जे वात मां बुबड़ो कढंदी आ बच्चे के पतो ही न पवंदो आ पिंजरे जो दर खोलो तो पखी उड़ामी वियो मुझे नबी फरमायो इन गरीब मिस्कीन मुसलमान मुझे उम्मती जो रूह इन जे जिस्म मां ये निकरी उड़ामी वनी जन्नत जे पागल में थो पहुंचे दुआ कयो अल्लाह असां सां पछाड़ी में यो मामलो फरमाए इतो वञूं तो खुशी सां वञूं का अल्लाह वारे चयो तू जाए तो तू रोई पियो पर अबो खिले पियो अम्मा खिले पई बार भेन रोटा कब्या जनता दड़ो जावा पर तू रोई पियो सजे पाड़े में खुशी थी वही हाणे अड़ा नेक अमल कर अड़ियूं चङायूं कर पाड़े वारन मिटन माइटन सां अड़ो सुहिणो हल जो जरवल दुनिया जो जान जॾहिं त तू खिलंदो वञी ॿिया रोंदा वतन ताके ॿुधाए न मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह बीमार थी पियो पो पछाड़ी में ज़ैद कॉलोनी लाड़काणे में भुट्टे साहब जे क्वार्टर ठाया उते रहंदो कंडियारे जी जमात चंदो कयो 200 रुपया साईं मोहम्मद कासिम साहब के ॾिनऊं त चांडियो साहब बीमार थी पियो आ ई पैसा वरी ॾियो साईं अञा ज़िंदा फरमाईंदो आ जॾहिं मां पैसा खणी वियुसि चांडे साहब वटि त साईं कंडियारो जी जमात तव्हां जे लाइ तावन कयो आ तो मौलाना चांडे साहब जे अखिन में पानी अची वियो जे यार जॾहिं पैसनि जी ज़रूरत हुई उन वक़्त में पैसो मिलियो कोन हाणे त असांजी सवारी तयार बीठी आ हाणे असांखे पैसे जी कहिड़ी ज़रूरत आ उन जे पुटनि ॻाल्हि कई त बाबो जे वक़्त में वफ़ात पियो करे त खिले पियो चए पियो यार एतिरा छो आया हो मां त हिकिड़े ई साईं हलण जे लाइ तयार हुउसि असांजो शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह मां उन जे जनाज़े में हुयुसि हज़रत सैयद अब्दुल समद हालिजवी अल्लाह साईं जी जिंदगी में बरकत फरमाए शहीद जे पेशानी ते बोसो ॾेई करे फरमायो ओ शहीद जॾहिं तू दुनिया में ज़िंदा हुए त तुंहिंजा वॾा जलसे में इस्तक़बाल थींदा पर अॼु शहादत खां बाद भी सतन आसमाननि ते जन्नत जे गेटनि ते फ़रिश्ता तुंहिंजे इस्तक़बाल में बीठा इन सफर जे लाइ तैयारी करनी है बाबा दुआ कयो अल्लाह ताला आसानी फरमाए अॻिते ई दुनिया जो जहान वध में वध 100 साल है 100 साल खां बाद माण्हू पाण ई चवंदो त मरां पुट बि चवंदा या अल्लाह हाणे बाबे खे पंहिंजो कर कब्र में 1000 साल रहो ऐं क़यामत ओचितो ईंदव क़यामत ओचितो हदीस में चए तो चुल्हे में बाहि बरंदी पई पाट में अटो पियो हूंदो माई मानी पई पचाईंदी हिकड़ी मानी वेलण ते पई हूंदी थफींदी पई बी मानी दांगीअ ते पई पचंदी इते क़यामत जी ईंदी आवरन के माण्हू गारो पिया हणंदा इते क़यामत जी ईंदी माना हर शइ हूंदी ही बंगला हूंदा ही गाॾियूं हूंदियूं ही रोड रस्ता हूंदा ही बाज़ारूं हूंदियूं ही रौनकूं हूंदियूं मुंहिंजे नबी फरमायो हिकिड़ी शइ न हूंदी हो क़ुरान कोन हूंदो बाक़ी हर शइ हूंदी हाणे बचो वञी क़ुरान सॼी दुनिया क़ुरान जे कढे नागवे में यहूदी ईसाई त क़ुरान खे पायूं था पाकिस्तान में केतरन जाइन ते कुरान के पायूं पर असा मुसलमानन कुरान जो हशर छा कुरान दांतु जी ताकू में सजाया जाता हूँ धो धो के पिलाया जाता हूँ कुरान दांतु जी अल्लाह मुसलमानन के ताकत सजाए करे रखियो ताक भी छित जे भरसा लगायो मता के बार जो हथ पहुंची सके सजो साल गुजरी वियो असा जो अंदरियों रोजानो दरियों ही दरवाजा छंडी दियो पेट
पिन के छंडी दूं, ताकत के छंडी दूं, थावन के छंडी दूं, रोजानो पंहिंजे घर जे फर्श के पोची हणंदियूं, पर साल गुज़रियो कुरान मजीद ताकत पियो आहे, पढ़ियोसीं त कोन कुरान जी ज़ियारत कान कईसीं, पर कुरान के छंडियोसीं बि कोन, कबूतर ने झिड़कियुनि जूं विठूं कुरान ते पयूं आहिनि। कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमानन जो हशरियो कयो आ कजी में कजी ढगी बीमार थी ते तो कुरान खणी करे में ढगी ते पे घुमाएन। एकरे मुसलमान जो गड्ढो बीमार थी पे ने गड्ढा ते पे कुरान घुमाए। को मरी थो ने त मथनो कुरान था रखल, कब्रिस्तान में वञो त पत्थरन ते कुरान जा कुल लिखिया बयान, कपड़े ते कुरान मजीद जूं सूरतूं लिखियूं पयूं आहिनि। सॼो ॾींहुं सलाई चाचड़ जा कुता ई गॾु कब्रिस्तान में कुरान जे मथां पिया था हलनि। भला पंहिंजे मस्जिद के कोट ॼाराए अथव मदरसे घरनि कब्रिस्तान के कोट आहे। दो दो के पिलाया जाता हूँ कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमान मुझे धोई करे पियल पिया था पढ़ण जे लाइ कोई तैयार कोन। साल गुज़री थो वञे मुसलमान कुरान जो ख़त्म न थो करे। बाबा बरकत कुरान में मदरसे में बरकत आहे यार। असा हाणे भी तव्हां के चऊं था मौली सदरुद्दीन हाणे भी तव्हां के दावत हो जे महंगाई थी वई आ, पेट्रोल महंगो, अटो महंगो, गेहूं महंगो, खंड महंगी। असा हाणे भी तव्हां के चऊं था त पंहिंजा बच्चा असां जे मदरसे जे हवाले कयो। इंशाअल्लाह असां पिनी सिनी तव्हां जे बच्चन के लटा कपड़ा तेल सब टे वक्त खाधो सुबह जो चाय नाश्तो इंशाअल्लाह 20 साल तव्हां जे बच्चन जी खिदमत कंदासीं। ज़रे जेतिरो भी तव्हां जो ख़र्च न ईंदो। हाणे भी तव्हां के चऊं था बाबा चई थो या न महंगाई है नी बस ज़ाल मुड़स घर में वेहो सब बच्चा ॾियो असांखे। असां इंशाअल्लाह पटका पाराईंदासूं, ॾाढ़ी रखाईंदासूं, मानी खाराईंदासूं। 3 साल जेसि ताईं महंगाई आहे भला महंगाई ख़त्म थिए। फिक्र इहो अथव मदरसे में बरकत छाजी आहे कुरान। तव्हां इहे सोचनि महिल सुबुह जो घर मां उथंदासीं मुअज़्ज़िन आज़ान ॾींदो, अम्मा जे हथ में पहोड़ी सिधो वाड़े में, कंहिंजे हथ में बुहारी का बुहारी पई ॾींदी, कंहिंजे हथ में ॾोलो हूंदो, चांहि जी देगड़ी हूंदी वञी चुल्हे ते वेहंदी, का गुंदड़े में अटो कढी वञी पाट में अटो मटी मलींदी। मर्दन जो हाल इहो आहे जो ॾींहं जो 11 बजे उथंदा न नमाज न कुरान जी तिलावत, को ज़मीन ते को दुकान ते को ड्यूटी ते, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे तव्हां मदरसे में ईंदव सुबुह जो ये तालिब उथंदा वज़ू करे नमाज पढ़ंदा, नमाज खां बाद उन्हनि जो मोह कुरान में। कुरान जी बरकत आहे। अफगानिस्तान में कुरान जो कानून उते बरकत छा है 127 रुपया पेट्रोल लीटर 127 रुपया। सऊदी में भी एतिरो पेट्रोल सस्तो ना है। दुबई में मां होॾां 5 दिरहम में पेट्रोल लीटर आहे दुबई में। हाणे जुलाई जी 1 तारीख़ ते दिरहम वधायो, उतों जो 1 दिरहम हितों जा 56 रुपया। 5 के 56 सां ज़रब कयो त 280 90 पाकिस्तान को वधिक महंगो तो पेट्रोल दुबई में आ जिते पेट्रोल निकरे तो। सऊदी में तो हितों को वधिक महंगो, हिते डॉलर वधे तो। अफगानिस्तान में उतों जो वजीर खजाना है स्टेट बैंक में जेके ऑफिसर हुआ उनके चई त डॉलर की घणी कीमत है 80 या 90 रुपया, उते 80 90 रुपया डॉलर की कीमत, हिते 200 को मथे। चई असांखे भी तव्हांजे करतूतनि जी काई ख़बर कान्हे का, जेकर अॼु खां बाद 90 रुपया 1 पैसो डॉलर वधियो त काबिल जे चौक ते तव्हांखे फांसी ते लटकाईंदासीं। हाणे मां तव्हां खां पुछां तो डॉलर खे वधाईंदा? पाकिस्तान भुखियो मुल्क अफगानिस्तान मां तो कणक घुराए, चए तो कोयलो अफगानिस्तान वारनि खे था मिंथू कनि त कोयलो असांखे ॾियो। तव्हां ॾिठो हूंदो उतां जो वज़ीर आज़म मुल्ला हसन आफ़ो बयान पियो करे, पेर में 1 कई जुती पाती
चीफ जस्टिस जद काबिल जी अदालत में अचे तो रक्षे में तो अचे छाजो प्रोटोकॉल छाजी पुलिस 10 रुपया किरायो ॾेई करे अदालत जी कुर्सी ते वेठो। अफगानिस्तान जो चीफ ऑफ आर्मी ॾिसंदो त कच्चे कोठे में वेठो आहे तॾे ते पापड़नि सां मानी पियो थो।